जिए लतीफ़ जिए सिंधी ॿोली। अवां सभिनीनि खे हिन हाल में भली कार चऊं था। जीअं त अॼु सिंधी सूफ़ी मेलो आहे त असां सिंध यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर जामशोरो जे फाउंडेशन ईयर जा शागिर्द सिंध सूफ़ी मेले में झूमिर पेश कंदा, जंहिंमें निसार बलोच, शिफा कासमी, मरियम अकबर, अबूजर मेहदी, अब्दुल खालिक, मुकीता इस्लाम, मारिया मुख्तियार, उन्हनि सां गॾु फैशन ऐं टेक्सटाइल डिपार्टमेंट जा शागिर्द सचिन कुमार, सिबकतुल्ला, ज़ैन अब्बास जे हिन परफॉर्मेंस जे लाइ कॉस्ट्यूम्स तैयारु कया, जेके सिंधी सकाफ़त ऐं साज़ जो पैगाम ॾींदा। पंहिंजे ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जी भरपूर आजियां कंदा त जीअं उन्हनि जो हिमत ऐं हौसलो वधे। यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर जामशोरो।
तमाम शानदार परफॉर्मेंस, ताड़ियों वजाए अजया कंदा। हाणे धमाल तरफ हलूं था, पर उन खां अॻु में मां गुज़ारिश कंदुसि हिकिड़ो नज़्म जंहिंजा धमाल बाबति कुझु शयूं आहिनि। ओ कलंदर भिटाई जी नगरी भली, ओए खुशबू समरना जी ककरी भली, तो में सचल जूं सिटरूं बि धड़कन पयूं, तो में बेदल जूं वायूं बि करकन पयूं, तो में सामीअ जा मटका बि भरजन पिया, तो में ख्वाबनि जा खुटका बि ॿुधजनि पिया। तुंहिंजी अज़मत ते आॾो झुकनि थियूं सदियूं, तेज़ तूफ़ान तकड़ियूं वहनि थियूं नदियूं, तुझे महकी त सुरहान महकी पवे, तुझे भड़की त मेरान भड़की पवे। तुझे रग रग में दरवेश तस्बीहूं पढ़नि, तुझे चक चक ते कतियूं सितारा उड़नि, तुझा मेला नफीलूं नगारा वॼनि, तुझा नांगा मलंगा धमालूं हणनि, तुझे मस्तनि जी मस्ती अलसी थिए, शाल खुशहाल पंहिंजी ही बस्ती थिए। तुझ सुहिणियूं ऐं ससियूं ॼमनि थियूं अञा, तुझा कूंदर बि माऊं ॼणनि थियूं अञा, साॻियो सूर्य न साॻियो को दोधो थियो, तुंहिंजी तारीख़ सां केॾो धोखो थियो। साॻियो अंदर मगर जिग साॻियो न, ज़हन साॻियो मगर फ़िक्र साॻियो न, तुझा मोहे जा खंडर नज़ारा लॻा, तुझा आसार केॾा न प्यारा लॻा, तुंहिंजी तहज़ीब केॾी पुराणी लिपी, को त पढ़ंदो ई कढ़ंदो ई राणी लिपी, तुंहिंजी माज़ी जी तारीख़ झिमरियूं हणे, हाल तुंहिंजो न तोखे न कंहिंखे वणे, तोखां कहिड़े ज़ुल्म जी कहाणी पुछां। बसि हाज़रीन, हिन ॿी धमाल ते तव्हांजे साम्हूं हज़रत कलंदर लाल शहबाज़ जी धमाल पेश कंदो सूफ़ी सत्तार। सिंगर उन पासे सिंगर उधर फिजा ग्रुप ने फिजा मार्गी ग्रुप। साईं मुनवर मैसर ला ताड़ियूं थी वञनि साईं धमाल में।
चौक कादरी कलंदर मुर्शिदाबाद। डी डी हैदर।
चो कादरी कलंदर शाबाश कलंदर जी ने धमाल सां तव्हां सभिनी खे हुसैन ख़ास के लिए पर अस्सलाम वालेकुम सलाम जो जवाब वॾो हुजे जीअं जोश जो नौजवाननि जो आहे न उन जोश अस्सलाम वालेकुम ओ ईअं जीअं त सूफ़ी मेले जो अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं हिन कलंदर जे हिन नगारनि ते फ़क़ीरनि जे हिन धमाल ते हिन मूसीक़ीअ जी शुरूआति थी चुकी आहे सिंध उस्ताद बुखारी चए थो ओपरो ओपरो अणिॾिठल लॻी थो सिंध जे भाग जियां रुठल रुठल लॻी थो ओपरो ओपरो अणिॾिठल लॻी थो सिंध जे भाग जियां रुठल रुठल लॻी थो जुस्तजू आरज़ू भरवसो आसरो तूं सॼी ज़िंदगीअ जो अमल लॻी थो तूं दोदो है तूं दूल्ह है अॼु मोहन जे दड़ी जियां डठल डठल लॻी थो राति शायर बुखारी रुनो घणो आहे जुल्फ जाना जियां विखिरल विखिरल लॻी थो नौजवान पंहिंजे लाइ ताड़ी वॼायो नौजवान तव्हां लाइ केरु थो तोखे झले त तूं दोदो न थी केरु थो तोखे झले तूं दोदो न थी तूं शमीर थी तूं शीं थी पर शोदो न थी तूं दोदो थी तूं दिलेर थी तूं समुंड थी तूं हालार थी पर हे नौजवान बाज़ार जो सस्तो सौदो न थी हाणे वरी हिकु दफ़ो ॿी कलंदर जी धमाल सिंध यूनिवर्सिटी सिंधी अदब जो सेकेंडरी ईयर जो ई शागिर्द आहे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में सूफ़ी सतार अदला गदला तुझे दरजा आयो मस्त मलंग मवाली झोली झोली
हाली न कर दूल्हा पहजे दर जननन 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 जनन जनन तेरी नौबत बाजे जनन जनन तेरी नौबत बाजे नाल बजे खड़ी याले भला झूले लालन ओ नाल बजे नाल बजे खड़ी याले भला झूले लालन सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर टमाटम 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 मस्त कलंदर कहना है टमाटम 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 आलिमा आलिमा अरी 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 मानू साया बछड़े देना है मावानू साइया बछड़े देने भेड़ा नू देना वीर मिला झूले लाल ओ भेड़ा नू देना भेड़ा नू देना वीर मिला झूले लाल सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर टमाटम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर और ये दम दम दे हो लाल मेरी हो लाल मेरी हो अरे ये